बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां चे अखर जा आवाज़, चे अखर जे आवाज़नि मां ठहियल लफ़्ज़ ऐं चे अखर जे आवाज़नि मां ठहियल लफ़्ज़नि जा जुमिला ठाहींदासीं। अचो त हींअर तव्हांखे ॿुधायूं उहे लफ़्ज़ जिन जे शुरूअ में चे जो आवाज़ आहे, जंहिंजे विच में चे जो आवाज़ आहे, जंहिंजे आख़िर में चे जो आवाज़ आहे। उहे लफ़्ज़ आहिनि चपले, आचर, मच। इहे हुआ टे लफ़्ज़ जंहिंमें चे जो आवाज़ हुयो। हाणे तव्हां खां उहो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जंहिंजो तव्हां कमेंट्स में मतिलबु ॿुधाईंदा, माना ॿुधाईंदा। उहो लफ़्ज़ आहे चंचल। चंचल। अचो त हाणे चे जा आवाज़ लिखणु सिखूं। चे चूड़ी वांगुरु, अधु चूड़ी वांगुरु गोल हूंदी आहे, टे टुका हूंदा अथसि विच ते, मथां ज़बर ईंदसि त आवाज़ु निकिरंदो च। चे अधु चूड़ी वांगुरु हूंदो आहे, टे टुका विच ते हूंदा अथसि, हेठां ज़ेर आयसि त आवाज़ु निकितो चे। चे अधु चूड़ी वांगुरु लिखी, टे टुका विच ते ॾेई, मथां पेश ॾिबोसि, आवाज़ु निकिरंदो च। चे खे पोयों अलफ़ ॾिबो त मंद जो आवाज़ु थी वेंदो चा, ऐं टे टुका हेठां ईंदा चा। वरी वाह वारो आवाज़ु लिखबो, चे लिखी पोयों वाह मिलाइबुसि त आवाज़ु थींदो चो। चे लिखी ऐं वाह ॾेई, मथां ज़बर ॾिबसि त आवाज़ु थींदो चओ। चे लिखी ऐं मथां पेश ॾिबुसि त आवाज़ु थींदो चू। चे लिखी ऐं पोयों ये मिलाइबसि त थी वेंदो चे। चे लिखी ऐं पोयों ये मिलाए ऐं ज़बर ॾिबसि त आवाज़ु थी वेंदो चए। चे लिखी पोयां ये मिलाए, चे लिखी ऐं पोयां ये मिलाए, हेठां ज़ेर ॾिबसि त आवाज़ु थींदो ची। इहे आहिनि आवाज़ च, चे, च, चा, चो, चओ, चू, चे, चए, ची। हाणे पढ़ंदासीं लफ़्ज़। पहिरीं लफ़्ज़ लिखंदासीं चकर। पहिरीं लफ़्ज़ लिखंदासीं चकर। चे ज़बर च, काफ़ ज़बर क, रे ज़बर र, चकर। वरी उन खां पोइ वरी ज़ेर जो आवाज़ु आहे, चे ज़ेरे चे, ॿे ज़ेरे ॿे, हरे वारो, चिबिरो, चे पेश च, रे ज़ेरे रे, पे पेश प, रे ज़ेरे रे, चुर्रे पुर्रे। वरी उन खां पोइ आहे मंद जो आवाज़, चे अलफ़ चा, लाम अलफ़ ला, का पेश क, चालाक। चे अलफ़ चा, लाम अलफ़ ला, का पेश क, चालाक। उन खां पोइ वरी आहे वाव जो आवाज़, चे वा चो, लाम वालो, चोलो। हाणे आहे वाव जो पेश वारो, चे वा पेशा चू, तय ज़ेरे ती, चूते। उन खां पोइ वरी आहे ये जो आवाज़, चइए चे, ते पेश त, चेत, चइए चे, ते पेश त, चेत। वरी उन खां पोइ आहे चइए ज़ेरे की, खे ज़बर ख, चीख। चइए ज़ेरे ची, खे ज़बर ख, चीख। इहे हुआ चे आवाज़नि जा लफ़्ज़। हाणे तव्हांखे इन्हनि जो मतिलबु ॿुधाईंदासीं ऐं जुमिलनि में ॻमाड़ींदासीं। लफ़्ज़ आहे चकर। चकर लफ़्ज़ जी माना आहे फिरणु। अॼु त मूंखे ॾाढा चकर लॻा पिया आहिनि।
वरी उन खां पोइ आहे चिबरो। चिबरो हिकु पखी आहे। चिबरे खां पोइ आहे चुरपुर। असां में घणी चुरपुर थी वई आहे। चालाक। अहमद चालाक छोकरो आहे। चोलो छोकिरीअ जो भरियल चोलो ॾिस। चोती चोतीअ जो मक़सदु आहे गोॾ। हीअ चोती किथां आंदी अथई। चोतीअ खां पोइ वरी आहे चेत। चेत माना ख़्यालु। अदा असांजो चेत रख। वरी आहे चीख। चई तेरे चीख दब रख। चीख माना सनी कूक रड़। अदा चीख न कर। इहे हुआ अॼोका लफ़्ज़ जेके जुमलनि में कमु आणंदासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।